शहर में एक ही रमज़ानुल मुबारक योम अली अमीरुल मोमिनीन हज़रत अली करमल्लाह वजह जी शहादत जी यादि में शहर जे शिया उलमा काउंसिल वहदतुल मुस्लिमीन ऐं हुसैनी ट्रस्ट जे अॻुवाणीअ में सवें मोमिननि पारां सीता रोड शहर जे मरकज़ी हुसैनी इमाम बारगाह खां मातमी जुलूस बरामद कयो। मातमी जुलूस पंहिंजे रवायती रूट रजब अली मंगी चौक खां थींदो हुसैनी चौक पहुतो। मातमी जुलूस में शहर ऐं उन जे आसपास वारे इलाइक़नि मां पहुतल सवें अज़ादार मोमिननि शिरकत कई। मातमी जुलूस में अंजुमन शोहदाए करबला ऐं अंजुमन ग़ुलामान अब्बास जे अज़ादारनि नुंहं ख़्वानी कंदे माहौल खे ग़मगीन बणाए छॾियो, जॾहिं त जुलूस में शामिल सभई अज़ादार जेके सीना ज़नी ऐं ज़ंजीरनि सां मातम कंदा हुसैनी चौक पहुता, जिते इंतहाई रूहानी पुरसोज़ ऐं अक़ीदत सां भरपूर माहौल में मजलिस अज़ा मुनक़द कई वई, जंहिं मजलिस अज़ा में शिरकत कंदड़ सवें मोमिननि हज़रत अली करमल्लाह वजह जी अज़मत ऐं क़ुर्बानियुनि खे यादि कंदे संदन हुज़ूर में ख़राजी अक़ीदत पेश कयो। मजलिस अज़ा के मौलाना शहज़ाद ख़िताब कंदे चयो त हज़रत अली करमल्लाह वजह जी मुबारक ज़िंदगी आला किरदार अदल ऐं इंसाफ़ शुजात ऐं इस्लाम लाइ संदसि ॾिनल बेमिसाल ख़िदमतुनि ते तफ़सीली रोशनी विधी। हिन पंहिंजे ख़िताब में वधीक चयो त हज़रत अली करमल्लाह वजह इस्लाम जी उन्हनि अज़ीम शख़्सियतनि मां आहिनि जिन पंहिंजी समूरी ज़िंदगी हक़ ऐं सच जी राह में गुज़ारी ऐं हर दौर में मज़लूमनि जी मदद ऐं इंसाफ़ जे क़याम लाइ जिदोजहद कई। हिन चयो त हज़रत अली करमल्लाह वजह इल्म, दानाई, तक़वा ऐं परहेज़गारीअ जो आला मिसाल हुआ। संदन ज़िंदगी इंसानियत लाइ हिकु मुकमल नमूनो आहे, जंहिंमां मुस्लमाननि खे इख़लास, सब्र, बर्दबारी ऐं हक़ पसंदीअ जो दर्स मिले थो। हिन ज़ोर भरियो त मुस्लमान जेकॾहिं हज़रत अली करमल्लाह वजह जी तालीमात ते अमल कनि त मुआशरे में इंसाफ़, अमन ऐं भाईचारे जो माहौल पैदा थी सघे थो। मजलिस जे आख़िर में मुल्क जी सलामती, अमन, इस्तेहकाम ऐं उम्मत मुस्लिमात जे इतिहाद लाइ ख़ासि दुआ घुरी वई। आख़िर में नियाज़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम पिणु तक़सीम कयो वियो।